हैदराबाद हाई कोर्ट बार एसोसिएशन 155 वकीलनि जी मेंबरशिप मुअतल करे छॾी आहे। सिंध जे घर वज़ीर ज़ियाउल नंजार जो नालो बि लिस्ट में शामिल आहे। मेंबरशिप मुअतली जो लेटर जारी कयो वियो आहे। लेटर मूजिबि हिक खां वधीक बार एसोसिएशन में हिक ई वक़्त रजिस्ट्रेशन ते मेंबरशिप मुअतल कई वई आहे। मुअतल मेंबरनि खे वज़ाहत ॾियण लाइ हिक हफ़्ते जी मोहलत ॾिनी वई आहे। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयो पिया। हैदराबाद हाई कोर्ट बार एसोसिएशन 155 वकीलनि जी मेंबरशिप मुअतल करे छॾी आहे। सिंध जे घर वज़ीर ज़ियाउल नंजार जो नालो बि लिस्ट में शामिल आहे। मेंबरशिप मुअतली जो लेटर जारी कयो वियो आहे। लेटर मूजिबि हिक खां वधीक बार एसोसिएशन में हिक ई वक़्त रजिस्ट्रेशन ते मेंबरशिप मुअतल कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद में सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर फेरोज़ बबर खां। फेरोज़ बबर, 155 वकीलनि जी मेंबरशिप मुअतल कई वई आहे, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद कोर्ट बार एसोसिएशन 155 मेंबरनि जी मेंबरशिप मुअतल करे छॾी आहे, जंहिंमें सिंध जो घरू वज़ीर ज़ियाउल नंजार समेत कराची जा वकील भी शामिल आहिनि। हाई कोर्ट बार एसोसिएशन 155 मेंबर जी जेका मेंबरशिप आहे मुअतल करण जो लेटर जारी किया। लेटर में जो मतन है त हिक सां वधीक बार एसोसिएशन में एक ही वक्त जेका हुआ रजिस्ट्रेशन न थी सके, उहे मेंबर जेके आहिनि उहे मुअतल थींदा। जे त मेंबर मुअतलिन खे वज़ाहत ॾियण लाइ बार पारां एक हफ़्ते जो टाइम बि ॾिनो वियो आहे। जी बानी फेरोज़ बबर इन हवाले सां तफ़सील ॾियण जे लाइ।